हाणे रुकंदासीं खैरपुर जो। खैरपुर पुलिस जी मुबैना तशद्दुद में पोरियत फौत थी वियो आहे। मांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त फौती नौजवान सरफराज खोखर जे वारसन जो लाश रखी एहतजाजी धरणो हयो पियो वञे। अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं त खैरपुर पुलिस मुबैना तशद्दुद में पोरियत फौत थी वियो आहे। फौती नौजवान सरफराज खोखर जे वारसन लाश रखे एहतजाजी धरणो हयो। अमीर सऊद मक्सी मामले जो नोटिस वठते 5 एहलकारन के मुअत्तल करे छडियो आहे। एसपी हेडक्वार्टर्स के 2 ॾींहनि अंदर इंक्वायरी करे रिपोर्ट ॾियण जो हुक्म ॾिनो आहे। अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। खैरपुर पुलिस मुबैना तशद्दुद में पोरियत फौत थी वियो आहे। फौती नौजवान सरफराज खोखर जे वारसन लाश रखी एहतजाजी धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शकील जावरी खां। जी शकील, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे खैरपुर जो ए सेक्शन थाणो आहे, जिते जेको आहे गुज़िरियल ॾींहुं खैरपुर पुलिस सरफराज खोखर खे गिरफ़्तार करे लाकअप कयो हो, जेको खैरपुर पुलिस जे लाकअप में ई जेको वारसन इल्ज़ाम हयो आहे त उन ते सख़्तु तशद्दुद थिए वियो ऐं उन तशद्दुद जे सबबु जेको आहे हू उते फौत थी वियो। जंहिं बाद जेको आहे खैरपुर पुलिस उहो लाश खणी संदन घर ॿाहिरां उछलाए फरार थी वई। जंहिं बाद जेको आहे वारसन पारां धरणो जारी आहे ऐं इन मामले जो एसएसपी खैरपुर नोटिस वठंदे ए सेक्शन थाणे जे वॾे मुंशी समेत 5 एहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे ऐं जॾहिं त धरणो अञा ताईं जारी आहे। उन वारे सां एसएसपी खैरपुर जो चवणु आहे त इन मामले जी एसपी हेडक्वार्टर नौशीरवान चांडियो इंक्वायरी करे रहियो आहे ऐं 2 ॾींहनि बाद जेको आहे इंक्वायरी में जेके बि ज़िम्मेदार साबित थिया उन्हनि ख़िलाफ़ वधीक कार्रवाई कई वेंदी। जी, वॾी महिरबानी शकील जावरी अपडेट्स ॾियण लाइ।